नाज़िक केटी बंदर वेझो समुंड में मुहाणनि जो होड़ो सामूंडी जहाज़ सां टकराइजण बाद गलती थी पियो आहे। होड़े में सवार 20 मां 19 मुहाणनि खे बचायो पियो आहे, जॾहिं त हिक जी ॻोल्हा जारी आहे। इन हवाले सां अपडेट वठूं था उमर कुंभार खां। जी उमर। जी हाँ, तो केटी बंदर लग देर सां काजर क्रेक वटि समुंड में होड़ो बेरी जहाज सां टकराइण सबबि कल्टी थी पियो ऐं सॼो होड़ो टुटी तबाह थी वियो, जंहिंमें 20 माहीगीर सवार हुआ, जेके 20 जा 20 समुंड में बुॾी विया, जिन खे बर वक़्तु मक़ामी टोबनि ऐं मक़ामी माहीगीरनि होड़े खे कल्टी थींदे ॾिसंदे उते पहुची करे 19 माहीगीरनि खे बचाए वरितो, जॾहिं त हिकु ॼणो अञा ताईं लापता आहे। इन समुंड में नदी जी मच्छी मारींदड़ होड़े खे बेड़ी जहाज जो टक्कर लॻण सबबि होड़ो मुकमल टुटी मक़ामी मुहाणनि 19 ॼणनि खे बचाए वरितो, जॾहिं त हिकु ॼणो आसद कलमती अञा ताईं लापता आहे। मक़ामी टोबनि ऐं माहीगीरनि पारां ॻोल्हा जारी आहे ऐं वारसनि पारां मुतालबो कयो वियो आहे सरकारी सतह ते असांजी मदद कई वञे, असांजे टोबू वग़ैरह सरकारी ॾिना थियनि, जीअं असीं उन असांजे मक़ामी माहीगीर खे ॻोल्हे उनजो लाश हथु करियूं। जी उमर अमान जी वॾी महिरबानी अपडेट ॾियण जे लाइ।